सुमरो जी रिपोर्ट मुताबिक मोरो शहर में मिल्कियत के मामले तां क़तल थियल सास ताईं संदस भाउ वहीद साहब के क़तल ऐं मुलविस ॿियनि क़ातिलनि खे गिरफ़्तार न करण ऐं धमकियुनि मिलण वारे अमल ख़िलाफ़ वाटसन सिविल सोसाइटी ऐं क़ौम परस्त जमायतनि पारां क़ुरान पाक खणी नियाणियुनि सां गॾु ॿिए ॾींहुं बि एहतजाजी रैली कढी मोरो प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल जारी रखी वई, जंहिंजी अॻवाणी मक़तूलनि जा वारस अमर विस्मात ख़ानज़ादी भेण नादिया नियाणी कशमाला वहीद जी बेवासूं सदाम कोराई ऐं इजाज़ कोराई ज़ाहिद साहब की जिस्कम अगवान हाशिम खोसो मंजूर खास के लिए जिस्कम अगवान आज़ाद इम्तियाज़ खोसो STP जी असगर बुलेरी अब्बास खोखड़ जानी मोराई अवामी तहरीक जे गुलाम फरीद कलोड़ो जिसम रियाज चांडियो ग्रुप जे अबरार मोराई अमन कमेटी अगवान खादिम हुसैन खोसो बरकत चनो सदाम कलोड़ो इजाज़ कोराई आकाश कोराई कासिम ज़रदारी फियाज़ कोराई ऐं ॿिया करे रहिया हुया। मुज़ाहिरे जो चवणु हो त मिल्कियत जे तकरार तां बिटो क़तल कयो वियो, सरेआम गोलियूं हयूं नियाणीअ जे लाइ हक़ घुरंदे साजदा भट्टीअ संदसि भाउ वहीद साहब खे मारियो वियो, जेका अफ़सोसनाक ॻाल्हि आहे जंहिंजी मज़ाहमत करियूं था। मक़तूलनि जी अमर नवाबज़ादी साबिक़ा भेण नादिया साहब की धी कशमाला भट्टीअ मक़तूल वहीद जी बेवासूअ साहब खे क़ुरान पाक खणी मुतालबो कयो त असां सां ज़ुल्म नाहक थियो आहे। भट्टी ॿिटे क़तल जो मुख्य जवाबदार राशिद अली भट्टी गिरफ़्तार आहे ऐं ॿिया जवाबदार असद भट्टी, लियाकत भट्टी, शमन भट्टी, कामरान अबड़ो आज़ाद आहिनि, जिन खे गिरफ़्तार कयो वञे छाकाणि त जवाबदार धमकियूं ॾेई रहिया आहिनि त केस तां हथ खणो, ॿी सूरत में तव्हांखे बि मारियो वेंदो, जिन मां असांखे जान जो ख़तरो आहे। जेकॾहिं इंसाफ़ न थियो त पाण खे बाहियूं ॾेई साड़ींदासीं।